ब्रेकिंग न्यूज़ आहे। पीर जो ॻोठ मां सां शेयर कयूं पिया। गवर्नमेंट हाई स्कूल में ॿिनि शागिर्द ग्रुपनि में झेड़ो थी पियो, जंहिंमें 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। राहुजा ऐं जागिराणी बिरादरी जे ॿिनि शागिर्द धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो आहे। राहुजा धुर जा काशिफ, सुमैर, गुलनवाज़ ऐं तामीर ज़ख़्मी थी पिया। नासिर ऐं फिदा जागिराणी बि ज़ख़्मी थी पिया। झेड़े जी इतलाह ते पुलिस पहुची 4 शागिर्दनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पीर जो ॻोठ में गवर्नमेंट हाई स्कूल में 2 शागिर्द ग्रुपनि में झेड़ो थी पियो आहे, जंहिं नतीजे में 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। राहुजा ऐं जागिराणी बिरादरी जे 2 धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो। एक भेरो ॿीहर तव्हांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। पीर जो ॻोठ गवर्नमेंट हाई स्कूल में 2 शागिर्द ग्रुपनि में झेड़ो थी पियो, 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। राहुजा ऐं जागिराणी बिरादरी जे 2 शागिर्द धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो। गवर्नमेंट हाई स्कूल में 2 शागिर्द ग्रुपनि में झेड़ो थियो, 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। अहम ख़बर के पीर जो ॻोठ मां ॾियूं पिया। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल रज़ाक कलोड़ो असां सां लाइन ते मौजूद आहे। छा तफ़सील आहिनि इन हवाले सां अब्दुल रज़ाक? जी बिल्कुल, पीर जो ॻोठ जे गवर्नमेंट हाई स्कूल में राहुजा ऐं जागिराणी बिरादरी जे शागिर्द जे 2 ग्रुपनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में राहुजा बिरादरी जा काशिफ, सुमेर, गुलनवाज़ ऐं तामीर राहुजो समेत 4 ॼणा ज़ख़्मी पिया आहिनि, जॾहिं जागिराणी बिरादरी जा 2 ॼणा नासिर ऐं फिदा जागिराणी ज़ख़्मी पिया आहिनि, जिनखे अस्पताल मुंतक़िल कयो आहे। इतलाह ते पुलिस पहुची झेड़ो ख़त्म करायो ऐं जागिराणी बिरादरी जे 4 ॼणनि खे पिणु गिरफ़्तार करे वरितो आहे। वाक़िए ख़िलाफ़ स्कूल जे उस्तादनि ऐं सभई शागिर्दनि थाणे वारो ठाणो आयो आहे। उन मौक़े ते उस्ताद अताउल्लाह शाह राशिदी जमील मेमण ॿुधायो जागिराणी बिरादरीअ जे माण्हुनि बेगुनाह ॿाहिरां माण्हू घुराए शागिर्दनि तशदुद कयो आहे, जिते उस्तादनि सां बदखराई कई वई आहे, जॾहिं SHO पारां केस दाख़िल करण जी ख़ातिरी करण खां पोइ धरणो ख़त्म कयो वियो आहे। जी ठीकु आहे, मां जी वॾी महिरबानी अब्दुल रज़ाक अपडेट करण लाइ।